प्यारा ॿारो अॼु असां हिकु लफ़्ज़ ठाहिणु सिखंदासीं जेको ॿिनि अखरनि ऐं ॿिनि आवाज़नि ते मुश्तमिल आहे। अचो त पहिरीं लफ़्ज़ खे ॾिसूं। लफ़्ज़ आहे हिकु। अखर कहिड़ा अथसि? अखर अथसि हे प्लस काफ। ट्रोड़ींदासीं आवाज़नि में। आवाज़नि में माना आराब लिपि ज़ेर ज़बर पेश खे। अखर आहे हे ऐं हेठां अथसि ज़ेर। ही आहे अखर काफ ऐं मथां अथसि पेश। इन खे हिजे करे पढ़बो हे ज़ेरे हे काफ पेशो क। हे क ॿई पाण में मिलाइबा लफ़्ज़ ठहंदो हिकु। लफ़्ज़ गॾाए लिखण जो तरीक़ो आहे हे लिखी ऐं पोयों काफ मिलाए लिख बसि। हिकु जुमिले में कमु आणणु अल्लाह साईं हिकु आहे। इहो हो अॼु जो वीडियो। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा।